नाज़िन टंडो जाम वेझो ॻोठ मीर मोहम्मद तुनियो में वॉलीबॉल टूर्नामेंट मुनक़िद कई वई। इन हवाले से ॾिसूं था अज़हर लोची जी रिपोर्ट। टंडोजाम लॻ ॻोठ मीर मोहम्मद थेबो में 2 ॾींहनि वारी वॉलीबॉल टूर्नामेंट पुॼाणी ते पहुती। टूर्नामेंट में पाकिस्तान पीपल्स पार्टी के MPA इमदाद पिताफ़ी, शाहनवाज़ लगारी, नूरुल्लाह थेबो ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। टूर्नामेंट जो फाइनल पाकिस्तान पुलिस की टीम वॾे मुक़ाबले बैदि खटे वरितो। टींदड़नि खे एवॉर्ड ॾिना विया। उन मौक़े ते आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अब्दुल बारी पिताफ़ी ऐं ॿियनि चयो त मूंखे ख़ुशी आहे मुंहिंजे इलाइक़े में थियो पियो ऐं सिहतमंद मुक़ाबिलो आहे ऐं तक़रीबन अधु सिंध जा माण्हू, उहो खिपरो हुजे, सांगड़ हुजे, बदीन हुजे, टंडो मोहम्मद खान जो तव्हांजा दोस्त मिलिया आहिनि। मूंखे ख़ुशी थी आहे। असांजे दोस्तनि इवेंट सिंध गवर्नमेंट जे सहकार सां करायो आहे। इहो तमामु हिकिड़ो सिहतमंद शइ आहे। ऐं चाहियां थो त दोस्त अहिड़े क़िस्म जा इवेंट कनि। असांखां जेका सपोर्ट खपंदी इंशाल्लाह कंदासीं। पहिरियों दफ़ो हिन एरिया में ऑल पाकिस्तान टूर्नामेंट थियो आहे जेको सिंध गवर्नमेंट जे तावन सां थी रहियो आहे। थेबा क्लब जेको आहे रफ़ीक थेबे साहब ऑर्गेनाइज़ कयो आहे, जंहिंमें पूरे पाकिस्तान जी 32 टीमुनि हिसो वरितो आहे। मुल्क जे कुंड कुंड चङा टीमूं आयूं आहिनि। हिन में हिकु सुठी ॻाल्हि इहा कई आहे हिननि स्पेशली जेके नंढियूं टीमूं आहिनि उन्हनि खे बि हिकु मौक़ो ॾिनो वियो आहे खेॾण जो। असांजा ही दोस्त आहिनि जेके हितां हुतां जेको आहे सो हणा वणा पंहिंजे दोस्तनि खां मदद वठी करे उहो जेको आहे सो असां हेॾा सॼा ही इवेंट करायूं था। इन्हनि में असां सां गवर्नमेंट जो ऐं स्पोर्ट्स मिनिस्टर वारनि जो ख़ासि तरह सां असांजी जेको मथां शफ़क़त जो हिकिड़ो हथु हुजे उहो न आहे। टीम आहे इहो सुठी आहे, इहो मैच हुअणु खपनि ऐं हिन सां ॾाढो मज़ो थो अचे वॉलीबॉल। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त रांदियुनि वारे शोबे खे घुरिजे त इन्हनि तरफ़ ध्यानु ॾिनो वञे त जीअं रांदीगर पाकिस्तान सां गॾोगॾु सिंध जो नालो बि रोशन करे सघनि। कैमरामैन गुलाम मुर्तज़ा मगज़ी सां गॾु अज़हर लोची, आवाज़ TV न्यूज़ टंडोजाम।